शैतानुर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मूंखे उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, ठीक हूंदा। तव्हां सभिनी खे पंहिंजे चैनल यूट्यूब में मेहरान एजुकेशन में तव्हां सभिनी खे भलीकात चवां थो। जेके दोस्त SST जे हवाले सां तयारी करे रहिया आहिनि, सुभाणे जिन जो पेपर आहे उहे थोरो ही वीडियो गौर सां ॾिसनि ऐं एंड ताईं ॾिसनि। थी सघे हिन मां को सुवाल जेको आहे सुभाणे के पेपर में अची वञे। पेपर मूं न ठाहियो, असीं सिर्फ़ु गैस करे सघूं था त मतां को सुवाल अची वञे, इन करे ई ही वीडियोज़ असां नंढियूं नंढियूं ठाहींदा आहियूं। उन दोस्तनि लाइ दुआ जिन जो पेपर सुभाणे आहे, अलाह साईं करे उन्हनि जो पेपर आसान थिए, सुठो थिए ऐं उहे पंहिंजी महिनत जो फल हासिल कनि। अल्लाह साईं तव्हां सभिनी मदद कंदो, आमीन। लेक्चर जी तरफ़ हलण खां पहिरीं आउं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदसि, ख़ासि करे उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि ऐं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि ऐं कमेंट्स कनि। थैंक यू। नंबर पहिरीं सुवाल आहे, मूमल राणे जो किस्सो कहिड़े दौर सां तालुक़ रखे थो? मूमल राणे जो किस्सो कहिड़े दौर सां तालुक़ रखे थो? ऑप्शन आहिनि ए सुमरन, बी समन, सी कलोड़न, डी टालपुर। तेजो सही जवाब आहे सुमरन। अच्छा, उन खां पोइ आहे नंबर ॿियो, मूमल राणे जो किस्सो ॾे सदी जो आहे? मूमल राणे जो किस्सो कहिड़ी सदी जो आहे? ए 13, बी 14, सी 15, डी 16। तेजो सही जवाब आहे सी 15 सदी जो किस्सो आहे। तंहिंखां पोइ नंबर 2 आहे, दास्तान मीर बाघो ऐं सिंध राणी कहिड़े दौर जो आहे? दास्तान मीर बाघो ऐं सिंध राणी कहिड़े दौर जो आहे? ए समन जे, बी सुमरन जे, सी टालपुरनि जे, डी कलोड़नि जे। जो सही जवाब आहे सी टालपुरनि जे। तंहिंखां पोइ आहे, दास्तान फुल वधियो ऐं भूरी सिंध जे कहिड़े ज़िले सां वास्तो रखे थो? ए लाड़काणू, बी नवाबशाह, सी खैरपुर, डी शिकारपुर। तंहिंजो सही जवाब आहे सी खैरपुर। उनखां पोइ आहे, देव जिन ऐं परियूं लोक कहाणी जा कहिड़ा किरदार आहिनि? ए कहना, बी दिलचस्प, सी सुठा, डी तमामु सुठा। तंहिंजो सही जवाब आहे कहना। अॻिते हलूं था। अच्छा, उनखां पोइ आहे, शबनम शबनम कंवल कंवल कंहिंजी कहाणियुनि जो मजमूओ आहे? ए माता महबूब, बी जमाल अबड़ो, सी नसीम खिरल, डी नदीम जोखियो। तंहिंजो सही जवाब आहे सी नसीम खिरल। उनखां पोइ आहे, तारीख़ी नाविल सुंदरी कंहिं लिखियो आहे? ए हलीम बिरोई, बी मोहम्मद इस्मान डिपलाई, सी अब्दुल ख़ालिक खलीक मोराई। तंहिंजो सही जवाब आहे सी अब्दुल ख़ालिक खलीक मोराई। उनखां पोइ आहे, सुहाई रातरी छा जो किताबु आहे? ए नाविल, बी यादगिरियूं, सी कहाणियूं, डी मज़मून। जो सही जवाब आहे मज़मून। अच्छा, उनखां पोइ आहे, किताब तारीख़ बाबुल इस्लाम, किताब तारीख़ बाबुल इस्लाम सिंध कंहिं लिखियो आहे? ए डॉक्टर मुरलीधर, बी अता मोहम्मद, सी महबूब अली, डी डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी। जो सही जवाब आहे डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी। किताब तारीख़ुल बाबुल इस्लाम सिंध डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी लिखियो आहे। उनखां पोइ आहे, सिंध जा कोट ऐं क़िला कंहिंजो तहक़ीक़ी किताबु आहे? सिंध जा कोट ऐं क़िला कंहिंजो तहक़ीक़ी किताबु आहे? ए पीर हसामुद्दीन राशिदी, बी इश्तियाक अंसारी, सी इनाम शेख, डी गुलाम मोहम्मद लाखो। इनजो सही जवाब आहे बी इश्तियाक अंसारी। उनखां पोइ आहे, किताब मुतालो सिंध कंहिंजो लिखियल आहे? मुतालो सिंध कंहिंजो लिखियल आहे? ए गुलाम मोहम्मद लाखो, बी प्रोफेसर अली नवाज़ जतोई, सी डॉक्टर मोहब्बत बुरड़ो, डी मोहम्मद उमर चंद। तिनजो सही जवाब आहे गुलाम मोहम्मद लाखो। उनखां पोइ आहे, किताब सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ जो लेखक केरु आहे?
किताब सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ जो लेखक केरु आहे? ए डॉक्टर गुरबख्शाणी, बी कल्याण अडवाणी, सी डॉक्टर दाऊद पोटो, डी डॉक्टर बलोच। तो इनजो सही जवाब है ए डॉक्टर गुरबख्शाणी। दोस्तों सवाल ठाहींदा आहियूं जेॾी महिल लिखंदा आहियूं MCQs त असांखे टाइम लॻी वेंदो आहे काफ़ी। जेकॾहिं इन्हनि में का ग़लती वग़ैरह हुजे त महिरबानी करे कमेंट्स में तव्हां मूंखे इंफॉर्म कजो। लाज़मी आहे, इंसान आहियूं, ग़लती थींदी रहंदी आहे। जेकॾहिं का ग़लती वग़ैरह हुजे त मूंखे कमेंट ज़रूरु कजो। थैंक यू। अच्छा, उन खां पोइ आहे किताब शहाणू शाह जो लेखक केरु आहे? ए कल्याण आडवाणी, बी बेरूमल महरचंद आडवाणी, सी लालचंद अमरॾिनूमल, डी डॉक्टर गुरबख्शाणी। तो इनजो सही जवाब है सी लालचंद अमरॾिनूमल। उन खां पोइ आहे किताब शाह जे रिसाले जो मुताले जो लेखक केरु आहे? शाह जे रिसाले जो मुतालो कंहिं लिखियो आहे? ए मौलवी गुलाम मोहम्मद खानज़ई, डी डॉक्टर नबी बख्श, सी दीन मोहम्मद वफ़ाई, डी उन्हनि मां को बि न। जो सही जवाब है दीन मोहम्मद वफ़ाई। उनखां पोइ आहे कारे ककर हेठि कंहिंजी शाइरी जो मजमू आहे? कारे ककर हेठि कंहिंजी शाइरी जो मजमू आहे? ए शेख हयात, बी मिर्ज़ा कलीद बेग, सी उस्ताद बुखारी। तो इनजो सही जवाब है उस्ताद बुखारी। कारे ककर हेठि उस्ताद बुखारी जो मजमू आहे शाइरी। अच्छा, उनखां पोइ आहे दोहो असल में ढेर शाइरी जी सिंफ़ आहे? ए सिंधी, बी हिंदी, सी फारसी। इहो सही जवाब है हिंदी। उनखां पोइ आहे मोहिन जो दड़ो नज़म जो लेखक आहे? मोहिन जो दड़ो नज़म कीअं लिखी आहे? ए अली बाबा, बी तनवीर अब्बासी, सी इमदाद हुसैनी। तो इनजो सही जवाब है अच्छा नज़म मोहिन जो दड़ो नज़म जो लेखक आहे? मोहिन जो दड़ो नज़म जो लेखक केरु आहे? ए अली बाबा, बी तनवीर अब्बासी, सी इमदाद हुसैनी। जो सही जवाब है तनवीर अब्बासी। छा है? तनवीर अब्बासी। अच्छा दोस्तों क्वेश्चन नंबर 12 12 नंबर क्वेश्चन है किताब सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ जो लेखक केरु आहे? इहो मूं तव्हांखे टिक करणु आयो ग़लती सां डॉक्टर गुरबख्शाणी, पर इन जो सही जवाब है डॉक्टर बलोच। डॉक्टर गुरबख्शाणी कोन्हे, ही ग़लति आहे। ठीकु आहे न? इहो सही जवाब है डॉक्टर बलोच। क्लियर? अॻिते हलूं था। अच्छा, उन खां पोइ आहे तिॾ ऐं मख जो जहिड़ो कंहिंजो नज़म आहे? तिॾ ऐं मख जो जहिड़ो कंहिंजो नज़म आहे? ए हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी, बी किशनचंद बेवस, सी मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर, डी उन्हनि मां को बि न। जो सही जवाब है बी किशनचंद बेवस। उनखां पोइ आहे तुंहिंजो वात गुलाब नज़म जो शाइर आहे? तुंहिंजो वात गुलाब कंहिंजो नज़म आहे? ए शेख हयाज, बी इमदाद हुसैनी, सी तनवीर अब्बासी। जो सही जवाब है इमदाद हुसैनी। उनखां पोइ आहे थरी बार जो गीत कंहिंजो नज़म आहे? ए हलीम बाग़ी, बी शेख हयाज, सी इब्राहिम मुंशी। तो इनजो सही जवाब है शेख हयाज। उनखां पोइ आहे सोच ऐं लोच कंहिंजो शाइरी मजमू आहे? ए अली मोहम्मद मजरू, बी ज़ुल्फ़कार राशिदी, सी वफ़ा नाथन शाही, डी किशनचंद बेवस। जो सही जवाब है ज़ुल्फ़कार राशिदी। ओके। अच्छा, उनखां पोइ आहे मुंहिंजी मुख़्तसर आतम कहाणी कंहिंजी आतम कहाणी आहे? मुंहिंजी मुख़्तसर आतम कहाणी कंहिंजी आतम कहाणी आहे? ए डॉक्टर अब्दुल जब्बार जोणे जो, बी मिर्ज़ा कलीद बेग, सी डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो। डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो। तो इनजो सही जवाब है सी डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो। उनखां पोइ शिकवाए सिंध कंहिंजो नज़म आहे? शिकवाए सिंध कंहिंजो नज़म आहे? ए कबूल अबड़ो, बी शेख हयास, सी हैदर बख्श जतोई। तो इनजो सही जवाब है सी हैदर बख्श जतोई। उनखां पोइ आहे अल्लामा आई काज़ी शाह साहिब जो रिसालो कहिड़े साल तरतीब ॾिनो? अल्लामा आई काज़ी शाह साहिब जो रिसालो कहिड़े साल तरतीब ॾिनो? ए 1950, बी 1956, सी 1960, डी 1961। जो सही जवाब है डी 1961। अच्छा, उनखां पोइ आहे हेठियनि मां डॉक्टर बलोच जो कहिड़ो किताब आहे? ए सिंध जो सिंगार, बी सिंधी शाइरी, सी सिंधी शाइरी जो सिंगार, डी सिंधी सिंगार शाइरी।
तंहिंजो सही जवाबु आहे डी सिंधी सिंगार शाइरी। उन खां पोइ आहे शाह साईं जी सभ खां पहिरीं सवाइ उमिरि के लिखी। शाह साईं जी सभ खां पहिरीं सवाइ उमिरि के लिखी। ए मीर अब्दुल हुसैन सांगी, बी अली शेर कान्या, सी अर्नेस्ट ट्रुप। इन जो सही जवाबु आहे अली शेर कान्या। इन खां पोइ आहे अनारकली कंहिंजो अफ़सानो आहे। ए गुलाम अली अलाना, बी मुमताज़ मिर्ज़ा, सी पीर असामुद्दीन राशिदी। सही जवाबु आहे सी पीर असामुद्दीन राशिदी। उन खां पोइ आहे दूल्हा दरिया ख़ान कंहिंजो नाटक आहे। दूल्हा दरिया ख़ान कंहिंजो नाटक आहे। ए मुमताज़ मिर्ज़ा, बी अली बाबा, सी आगा सलीम। तंहिंजो सही जवाबु आहे सी आगा सलीम। अच्छा, उन खां पोइ आहे इल्मी ख़ज़ानो। इल्मी ख़ज़ानो कंहिंजो किताबु आहे। ए डॉक्टर दाऊद पोटो, बी गुलाम मोहम्मद शेवाणी, सी डॉक्टर गफ़ूर मोहम्मद, डी अज़ीम समूह। इन जो सही जवाबु आहे बी गुलाम मोहम्मद शेवाणी। अच्छा, उन खां पोइ आहे बाब नामू किताब। बाब नामू किताब जो लेखक केरु आहे। ए नारायण जगन्नाथ विद्या, बी किशन चंद बेवस, सी नंदीराम मीराणी। मुंहिंजो सही जवाबु आहे सी नंदीराम मीराणी। उन खां पोइ आहे हीर रांझा ड्रामो कंहिंजो आहे। ए इमाम बख्श खादिम, बी मिर्ज़ा कलीज बेग, सी खानचंद दरियाई। मुंहिंजो सही जवाबु आहे इमाम बख्श खादिम। उन खां पोइ आहे लैला मजनू कंहिंजो नज़म आहे। लैला मजनू कंहिंजो नज़म आहे। ए अब्दुल रहीम वफ़ा, बी हाजी अब्दुल्ला, सी आख़ुन लुत्फ़ुल्ला। जो सही जवाबु आहे बी हाजी अब्दुल्ला। उन खां पोइ आहे सचल कंहिंजो किताबु आहे। ए जेठमल पुरसराम, बी अमरदिनुमल, सी कल्याण आडवाणी। तंहिंजो सही जवाबु आहे कल्याण आडवाणी। सचल कंहिंजो किताबु आहे कल्याण आडवाणी जो। उन खां पोइ आहे सचल सरमस्त 1739 ईस्वी में ॼाओ। कॾहिं ॼाओ 1739 ईस्वी में ॼाओ। साॻे साल कहिड़े ॿिए बुज़ुर्ग जो जनम थियो। हाणे हिन में जेको आहे तव्हांखे हिकु सचल सरमस्त जी जेको आहे डेट ऑफ माना ईयर मिली वियो, साल कहिड़ो 1739 ईस्वी में। उन ई साल ॿियो बि हिकिड़ो बुज़ुर्ग ॼाओ, उनजो नालो छा आहे। ऑप्शन आहिनि ए सिद्दीक़ फ़कीर सूमरो, बी साबित अली शाह, सी मखदूम गिरोड़ी। तंहिंजो सही जवाबु आहे सी मखदूम गिरोड़ी। ठीकु आहे, क्लियर। अॻिते हलूं। अच्छा, सचल सरमस्त 1739 में ॼाओ ऐं 1827 में वफ़ात कयईं। ठीकु आहे, जेकॾहिं साल में का ग़लती वग़ैरह हुजे त मूंखे कमेंट्स कजो। अच्छा, उन खां पोइ आहे सिंधी शाइरी जो किताबु कंहिंजो किताबु आहे। सिंधी शाइरी जो किताबु कंहिंजो लिखियलु किताबु आहे। ए डॉक्टर बलोच, बी डॉक्टर संदेलो, सी नईम नकवी। तंहिंजो सही जवाबु आहे नईम नकवी, सी नईम नकवी। अच्छा, उन खां पोइ आहे मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जो ज़ादुल फ़कीर जो मौज़ू कहिड़ो आहे। मखदूम हाशिम ठठवी हिकिड़ो किताबु लिखियो ज़ादुल फ़कीर, हिन जो मौज़ू छा हो। ए निमाज़ जी अहमियत, बी फ़कीरी जी अहमियत, सी रोज़े जी अहमियत, डी हज जी अहमियत। हिन जो सही जवाबु आहे रोज़े जी अहमियत। उन खां पोइ आहे सिंधी सूरत ख़ती कंहिंजो किताबु आहे। सिंधी सूरत ख़ती कंहिंजो किताबु आहे। ए डॉक्टर बलोच, बी डॉक्टर अलाना, सी डॉक्टर हिदायत। तंहिंजो सही जवाबु आहे डॉक्टर अलाना। उन खां पोइ आहे शाह इनायत शहीद जी शहादत वक़्तु संदसि उमिरि केतिरी हुई। ए 20 साल, बी 24 साल, सी 28 साल, डी 30 साल। तंहिंजो सही जवाबु आहे 28 साल। शहीद शाह इनायत खे जॾहिं शहीद कयो वियो तॾहिं संदसि उमिरि हुई 28 साल। उन खां पोइ आहे उन हस्ती जो नालो ॿुधायो जंहिंजी शहादत शाह साईं जी हयाती में थी। उहा कहिड़ी हस्ती जंहिंजी हयाती में शाह इनायत शहीद जी शहादत थी।
ए दो सुमरो, बी होशू, सी शाह इनायत शहीद। त हिन जो सही जवाबु आहे अच्छा उहा कहिड़ी हस्ती आहे उनजो हस्ती जो नालो ॿुधायो जंहिंजी शहादत शाह साईं जी हयाती में थी। शाह साईं माना शाह अब्दुल लतीफ़ जी हयाती में कहिड़ी हस्ती जी शहादत थी? उहा हुई शाह इनायत शहीद। शाह इनायत शहीद जी शहादत थी तॾहिं जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ जी हयाती हुई। उनखां पोइ आहे कलोड़नि जे दौर में सिंध जी सरकारी ज़बान कहिड़ी हुई? कलोड़नि जे दौर में सिंध जी सरकारी ज़बान कहिड़ी हुई? ए सिंधी, बी अरबी, सी फारसी, डी अंग्रेज़ी। जो सही जवाबु आहे फारसी। कलोड़नि जे दौर में सिंध जी सरकारी ज़बान फारसी हुई। अच्छा उनखां पोइ आहे शाह साईं जे रिसाले में डिघे में डिघो भेत कहिड़े सुर में आहे? उहो कहिड़ो सुर आहे जंहिंमें डिघे में डिघो भेत आहे? ही सवाल तमामु इम्पोर्टेंट आहे, ही थोरो गौर सां ॾिसियो। ए सर हुसैनी, बी सुर हुसैनी, बी सुर सारंग, सी सुर ॾहर। जो सही जवाबु आहे सुर सारंग। उहे दो जिन जी सुभाणे टेस्ट आहे उहा ही जेको आहे गौर सां हिन सवाल खे ॾिसनि। उन खां पोइ आहे सोरठे में काफ़ियो किथे ईंदो आहे? ए विच में, बी आख़िर में, सी शुरू में। तंहिंजो सही जवाबु आहे विच में। उनखां पोइ आहे हाइको में सिटूं हूंदियूं आहिनि। हाइको में घणियूं सिटूं हूंदियूं आहिनि? ए 2, बी 3, सी 4, डी 5। तंहिंजो सही जवाबु आहे 3। ही अॼु जी वीडियो। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। ओके अल्लाह हाफ़िज़, टेक केयर। उहे दो जेके सुभाणे टेस्ट ॾियण वञनि पिया उन्हनि सभिनी लाइ बेस्ट ऑफ लक। अल्लाह साईं बेस्ट ऑफ लक। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे कामयाबु करे टेस्ट में। टेक केयर।